निभाग जो छोरी हिकड़ो कम कंदियो त ॾह नुक़सान कंदियो अलाए दिमाग़ किथे अथनि चओ हिकिड़ी त कनि ॿी जेसीं नुक़सान न कनि न तेसीं उन्हनि खे सुकून कोन थो अचे ऐं किथां जे हिननि चंडनि मां फाथी आहियां छा थियो कंहिं ते पई गरम थी इन्हनि छोरियुनि ते कम वारनि ते ख़ैर छॾ उन्हनि ॻाल्हियुनि खे तव्हां यामीन ख़ान ॾे विया न छा थियो तो सही चयो यामीन ख़ान जे ॻाल्हियुनि जो को एतबार कोन आहे दीन ईमान आहे कोन कमीने जो फिरी वियो पंहिंजे वाइदे तां इहो ई न हाणे कहिड़ो बहानो कयो मुर्दार चयई पंहिंजी धीअ खां पुछां धीअ खां शैला खां ॿी कहिड़ी थी आहे हुनजी धीअ खां को मर्ज़ी पुछंदो आहे छा एतिरो तहज़ीबदार कॾहिं खां थियो आहे यामीन ख़ान या हुनजी धीअ मॉडर्न थी वई आहे कुछ ना है कमीनो बहाना तो करे ज़ाल का पुछां धीअ का पुछां रोज नवा बहाना इहो त सदाईं पुछंदो रहंदो आहे पहिरियों भेरो त असां बि इहो रिश्तो न आहे घुरियो न उन्हनि खां ऐं हाणे घुरूं बि न हा जेकॾहिं वादो न कयो हुजे रे पाणी त प्यार हलो कंहिंजी फोन हुई अधी मेहरो जी हुई फोन अच्छा छा पई चए मूंखे घुरायो अथई चए पई त का ॻाल्हि करणी आहे त पोइ उहा ई ॻाल्हि हूंदी पक मूंखे बि ईअं ई थो लॻे या त तव्हांजा तेवर ॾिठई ऐं बाद में यामीन ख़ान सोचियो आहे मां बि त हुनखे सिधियूं ॿुधाए आयो आहियां बस त पोइ उन्हनि सिधियुनि ऐं खरियुनि कमु ॾेखारियो आहे आउं बि सुबुह जो वञी थी अचां क्या सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिन टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।